कदे फूलन टिड़दासी कदे फूलन टिड़दासी कदे त मिलंदासी कदे त मिलंदासी हो कदे अजी भैया या खई भैया हाणे आयो न किबला पेर ते हाणे सोचणो इहो आहे त कंहिंसां भॻी आहे ऐं कंहिं भॼई आहे बराबर तू सही आ रहीम भॼाइण माना अगवा करण हाण मेहार वज में आयो कयोसि अगवा जो केस किबला घर खे तालो आहे हाँ फारूक माण्हू गॾु थिया हाँ दोस्त गॾु थिया पर हू दोस्त अली छा उनजो लाश पतो आहे को उछले वियो आहे ॻोठ ॿाहिरि कीअं कारवाई न थी सघी आहे कारवाई लाइ दोस्त अली अंदरि घिरियो असीं अञा वञण जी कोशिशि कयूं पिया त चौकीदार जागी पियो त असीं निकिरण जी कोशिशि कईसीं हणो हा चौकीदार खे गोली निकिरी आयो ॾिसो सचाईअ सां साथ ॾियो तयारी रखूं न त हींअर हिक ॿिए मां हथु कढूं मां या मेहर ओ मुते फाड़ के हमिया मां ना उड़िस शानू कासा ही हो पक्का सा चई तो ना हाँ लगे थो त शहर यार या वरी मुंशी मोकलियो हूंदुस मुंशी नूरे जे हवाले आ पढ़ाएस तो या न नूरो आहे वडो उस्ताद सबक त सेखारींदुस यो सच्चा है न तोखे कें बुधायो नूरो घुमंदड़ फिरंदड़ आ मुंशी नूरे खां का बि ॻाल्हि लिकल कान हूंदी आ चइबो त शहरयार खान जी मुनाफ़िकी अञा माठी न थी आहे थींदी बि कान जेकॾहिं चवंदो त छॾे ॾींदो साईं ऐं जेकॾहिं चवंदो त हलाइस त तूं पाण सम्झी थो त नूरो नागा कखे त मौत बखे फतेह खान मां पाण तोड़े थियासीं यार यार मां पाण तोड़े पियो अचां पोइ त तलब हू त मिलहू हुकुम कर रिश्ते जे हवाले सां तूं वॾो आहीं तूं हुकुम करे सघे थो न मां वॾो छा में थियुसि उमिरि में थोरो फ़र्क़ु आहे जन्नत जो रिश्तो ॾींदे त मां नाथी तूं सहुरो हाणे थिए न वॾो हा बराबरि ईअं बि आहे पोइ सोरियो न सॻो संगावत जो संगावत तो वटि आहे छा को रिश्तो जो संगावत जो सॻो सोरियो न चवंदे त 5 जेरे बनी लिखी ॾींदुसि जे चवंदे त बनी खपाए संग वठी ॾींदुसि न संग न खपे ज़मीन खपे संग घणो करे दिलदार खां मिली वेंदो ज़मीन खपे त नई वनीअ खे हक़ मुहर में ॾियां पोइ तय कर न या दिलदार वांगुरु तूं बि फिरी वेंदे न मां दिलदार आहियां छा तय सम्झो हली ज़मीन लिखी ॾे त तारीख़ तय कजे निकाह जी अॼु ई हल न अॼु न सुभाणे अॼु छो न अॼु नबू फ़कीर सां निबिरणो आहे न टाईंदो थो अते नबू फ़कीर सां फॾो थियो हो छा हा मां फॾे जहिड़ो आहियां तोखे फॾे ई थो लॻा न मुंहिंजो मतिलबु इहो न हो त इहो मतिलबु न फतेह खान मुंहिंजो मतिलबु हो त नबू फ़कीर सां को तकरार हो छा हा विड़ियो पासरी भञी विधियूं आई बस समझ वञी गढी आहे अॼु भले नबूअ सां तूं निबिर सुभाणे भले जेको तूं वक़्तु रखे हा जेॾी महिल चवंदे शहर हलिया हलंदासीं मुख़्तियार कार ऐं तपेदार सां मिली बयान लिखी ॾिने त ज़मीन विकिरो कयां थो विकिरो थियो न विकिरो संग जे अवज़ में विकिरो थियो न बाक़ी इहो ठाहियो थो छा त संग जे अवज़ ज़मीन तूं भी ख्वार मां भी ख्वार सरकार बिगड़ी न त तूं भी अंदर त मां भी अंदर पवंदुसि इहो बि जाई थो चवे हा न पैसनि एवज़ विकिरो लिखबो फतू त फॾो न त जॾे जो जॾो जिन सां तकरार हूंदो आहे न माण्हू उन्हनि जे घर पैर बि न आहे पाईंदो ऐं तूं बेनफ़सी घड़ी घड़ी भॻी बीठी आं चिड़ न छोकरी कोड़ीअ सां चिड़ण जो नतीजो ॾिठई कोड़ी ॼाणे कम ठाण न की ठाण ॻोठ लाइ कैंसर आहीं रिश्ते लाइ बवासीर आहीं ऐं बेनकाईअ में इनाम याफ़्ता आहीं तोसां कोई पुॼंदो को पुॼी बि ॾेखारे कोड़ीअ जहिड़ी सुखड़ी सॼी दुनिया में न मिलंदई को अहिड़ा कम ठाहे त ॾेखारे कंहिंजी जाइ आहे तोसां
बलाउन के थी ना 2 मुंह ऐं तोखे आहिनि 10 मुंह ख़बर न आहे कहिड़े पासे डंगी टेड़ी न कर छोकरी तू जान मुझे हेठा थियण वारी आहीं जान फतू घोट थियो तोखे घर वठी इंजेस छा भलो कने चवंदा ने सिनर जुनर मां फतो जी सिनर तू जुनर निकरी थी या कया मथो कचो या ज़बान के चूचड़ी गारी नी शर्म न थो अचई शर्म केड़ो शर्म में फतो सा पढ़ाई थी कोई ही कम ठाई थी जा जो शर्माई थी तू इए न मुड़ंदी तुजो साह बंद कंदस पो तू गालाड़ बंद कंदी परे थी तू कोड़ी का डाढी है जा कोड़ी तो जड़ी टहले टाने रन कंदी आहे हां कम जो ठाए थी हुंदी न डंडी डोटी तू जो फतो यो कम बिठाया थी असा पैसा न वठंदासी संग वठंदासी चटिया में मां पाण भी जैसे सरदार अहमद खान ने कोड़ी जाने कम ठाण न की ड्राइन हां आखिरी भयो चवाई थी निकर मुझे घर मा न त तारत गाड़ी दी वेंदी छो छी मां तो मां फाथी आया अन्या त तरस तू पहुंच फतो जे घर त फासाया दी तोखे लोड़ाया गीतू घड़ाया तोखा बीह मम्मा तू इए मोण वारी ना है तोखे सबक सिखारणो पवंदो बे तो मां तोखे दिसां चंगी तरह निकरे थी जा के मगज अठ टुकर हां निकरे ता डर वन्या कोड़ी तुझे ने लठका न थी जे हां इंदी कोड़ी जाने कम ठाण न की ड्राइन तोखे सोनिया वांगर घरा भजन न दिंदे से सोनिया के त मेहार भजायो तोखे केर भजाइंदो अगते इंदिया ना त मोई पई हुंदिया अची दा रस दूते डर निकर हूं जी सखी हूं मार का खुदा जी बवई गोह मांडरी सुणी हिते मुखां सवा केर भी न ईंदो ये 10 सालन खां वठी जाइ बंद हुई मुझे भाउ यानी तुझे मामी जी आहे बेऔलादी गुजारे वियो कल तुझे करे ही खोली अथव जी मासी घणो वक्त मां भी न रहंदस सुणी मां भी ये न कया पर तुझी हालत ॾाढी खराब बीठो सोचुम त साथ न दिया मता वाकई तू जज्बात में अची ऐं मुंह खणी दी दिया मासी मुंह हितां मुंह न ॾीजे मासी तू फिक्र न कर मां ये भी न करया हां पर मेहार के एहसास ॾियण लाइ ऐं बाबे के सदमो ॾियण लाइ भी कयो अथम त शहरियार खां बचण लाइ भी कयो अथम मेहार के कीअं एहसास थींदो त मां हुन लाइ कुछ भी करे सघां थी मासी तू हिकड़ी ॻाल्हि ते सोचो कहिड़ी मासी ऐं ॻोठ में हुली वञे त छा हुली वेंदो तू घरां निकिरी वई आहीं उन्ही लाइ निकिती आहियां त मेहार के एहसास थिए ऐं बाबा के मत अचे भली हुले मुंशी मेहार ते केस करे त केस कंदो त मां कोर्ट में बयान ॾींदसि कि मूंखे मेहार न शहरियार अगवा करायो आहे हिन खां पोइ तोखे मेहार क़बूल कंदो मूंखे यकीन आहे कंदो तुंहिंजी हाजरा जी शायदी बाबा ई मेहार के भी मञाए वेंदी न मञनि त हिन कदम खां पोइ भी नाराज़ी थिया त पोइ ज़िंदगी कहिड़े कम जी अञा वक्त आहे मोटण जो न मासी मुंहिंजो साथ ॾे मूंखे भली तकलीफ़ थिए मां तोसां आहियां वञा थी ॻोठ वाह साल ई अचां हा तूं वञ न त सम्झंदा मां तोसां आई आहियां ॻोठ वारनि खे पक थींदी त मां तोसां न पर घरां निकिरी वई आहियां जॾहिं शहरियार ॿुधंदो त हू मूंसां शादी हरगिज़ न कंदो सुणी तूं पंहिंजो ख्यालु रखजांइ मां जल्दी मोटी ईंदसि जी मासी मूंखे त समझ में ई नथो अचे त मां तोखे हिते अचण खां कीअं रोकिया ऐं तूं जहिड़े नाई शाख जहिड़े वात खे कीअं ॿुढो ॾियां मुंहिंजो वात नाई शाख जे मुंह जेॾो ऐं तुंहिंजो छंडड़ जे मुंह जेॾो वात आहे न बचे न जान छुटे बॉडी बोड अचण ॾे मेहार खे त चवांसि त तोखे इहो कुतर करे ऐं बेराज में फिटो करे अचे न हुजे ऐं न लुण करे जंहिंमहिल ॾिस तंहिंमहिल भॻी बीठी आ अथई को कमकार या न सॼोड़ी थी नुस्खा हणंदी वती नुस्खा हण तूं कोड़ियट कम खोड़ बाक़ी तुंहिंजो ये मेहारड़ो न कुतर कंदो त पाण बि चीरियो पियो हूंदो मच्छीअ वांगुरु या हूंदो जेल में कोड़ीअ खे कुतर कंदो जो कोड़ीअ लूसण जो गाह माई हाणे मुड़ अथई को पीर मुर्शिद या न मां पीर वारी आहियां नूर शाह नरम जो सच्चो मुर्शिद आ तूं बेपीरी आहीं तॾहिं त मुसीबतनि जे पुठियां मुसीबतूं अथई कोड़ी क़ुरान खे वञ तूं त वञ मां तोसां नथी पुछी सघां मेहार अची वियो न त इहा मुंडी लभंदई डटड़ी ढिटकाईंदी वेंदी आहे मेहार तो मूंखे मारे अॻु में आजो थी मोटी त अचे अलाए किथे सुहिणीअ खे लिकायो अथसि मेहार सुहिणी लिकाई आहे ॿियो कंहिंसां वेंदी
मेहार भजाए वियो थसि सारो गोठ तो चए रुगो मां न मां त कोड़ी है कोड़ी जाने कम ठाण नकी जान हां मेहार ग़लती कई जो तव्हां खां रक़म ते संग वतई ऐं दुश्मनी विहारे वेही रहियो। असांखे कहिड़ी ख़बर त तव्हां जिननि भूतनि खां बि वधीक ख़तरनाक मख़लूक आहियो। न पचर था छॾियो न पीछो, असां वञूं बि त काॾे वञूं? गोठ छॾियो ॻोठु छॾियो? तुंहिंजो ॻोठु आहे? मुंहिंजो न आहे पर तव्हांखे बि छॾणो पवंदो। छो त सोणीअ खे न लिखिया आयो आहे त मोटी हाणे हिते रही सघंदो? ॿाहिरां वञी लिकी वेंदो। हाणे घणो मां बर्दाश्त कयो आहे। हिकिड़ो बि अखर कुछंदीअ न त शीख त पाए तारूअ ते रखंदी मैं। निकुर हितां। साला है लुडे त शीख त पाए तारूअ ते रखंदी। कोड़ी जी मरी वई आहे। कोड़ी जाने कम ठाण न की ठाण हां ड्राइव हल बंदा मुसीबतुनि में जी असांखे विधो अथई। अलाह को पुॼे सिरनि खे। न मां चवण इहो थो चाहियां त खेसि मोहलत मिलणु न खपे। जॾहिं DPO साहब खे मुतमिन कयो आहे त अमीर गिल्टी आहे त पोइ उहो बचणु न घुरिजे न। पर खुड़क पवे हिन सिलसिले में मां तव्हांजी माली मदद बि कंदुसि। करण भी खपे। नूरो नूरो किबला हिकिड़ो मिंट होल्ड कजो। तूं चवण छा थो चाहीं? नूरो मुंशी किबला। GSHO साहब कीअं बि करे अमीर खे अंदरि वेहारे। मौक़ियो आहे जे सोघो न थियो न त मन वधी वेंदुसि। जी जी ओके माशाल्लाह माशाल्लाह। तुंहिंजो अकुल गाह चढ़ण वियो आहे छा बेवकूफ़? FIR अमीर ते ऐं चवांसि नूरे जे नाले, केस जो वज़न ई ख़तमु। माफ़ी किबला, मुंहिंजो मतिलबु त चओसि त नूरे खां अॻुवा कराए नूरे सां वास्ते करे वधीक पार पवे सा। जो अकुल थो ॻाल्हाए नूरे सां पिटायो। किबला नूरे जो न्यापो मोकिलियो त पंहिंजो मुंशी वठी वञो। माना नूरे अॻुवा कयो आहे न नूरे अॻुवा न कयो हूंदो, मेहार हूंदो। अमीर ते त खेसि झुकाइण लाइ चढ़ी विया आहिनि। नूरो बि मुफ़्त में मुंशी वापसि न कंदो किबला। तूं वञ नूरे ॾे, रक़म चवंदो त मोकिले ॾींदोमांसि। मुंशीअ जो मोटणु ज़रूरी आहे। संदसि अमीर ख़िलाफ़ बयान ऐं सोणीअ जे अॻुवा जो केस मेहार ते। वञ अमीर जी मुखबिरी बि कर ऐं नूरे सां मिलंदो मूंसां? मुंहिंजे हवाले सां ज़रूरु मिलंदो तोसां। वञ। जी जी किबला। गाजन पीर खंडई खीर फकीर ये मुंहिंजी औताक आहे, तुंहिंजो औतारो न आहे। इहो ज़िक्र ऐं फ़िक्र हिते न कर। मालिक साईं अवां घुरायो तो फतूअ सां मामिलो कोताह न कयो छा? फतूअ सां त मामिलो कोताह हाकिम साईं। कोताह हू वरी ताईं आयो आहे। फ़कीराणा फंद शुरू कया अथई छा? वञी ॾंड ॾींसि या साख ॾींसि। हाकिम साईं हाज़िर उता के भी खर्च मोकिलिया। नबू तो कथो करी अरे निड़ीअ में हथ विझी निर्घट पटे उछल छॾींदोसि। तुंहिंजे ख़र्च ते थी उता कले। हाँ मालिक साईं मुंहिंजो मक़सदु हो त फ़ैसिले में उताक जो ख़र्च न खपे। उताक जो ख़र्च जेकॾहिं हाणे त फतू दाई आयो त घटि न थींदई। जी जी मालिक साईं। हल